ला समय जो तव्हां ॾिसी रहिया सिंध शान इस्लामिक टीवी मूंसां गॾु आहे असांजो प्यारो दिलि अज़ीज़ साईं जिन वली मामूद साईं अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। साईं अॼु तव्हां कहिड़ो पैगाम नए जवान जे बारे में ॾियणु था चाहियो असांजे चैनल ते? साईं आउं इहो ई पैगाम ॾियणु चाहियां त असांजो नौजवान जेको तबक़ो अॼु तालीम खां महरूम थी करे दुनिया जे ॿियनि गटरनि में किरी रहियो आहे, असां वटां पंहिंजे वालिदीन जा इस्लामी हक़ हुक़ूक़ असां खां भुलिजी रहिया आहियूं। मुंहिंजो इहो उन्हनि नौजवान असांजे सिंधी माशरे खे इहा उन टीवी ज़रिए अपील कंदुसि त महिरबानी करे तव्हां इंसान ऐं हिन जदीद दौर में जेके असां टीवी या चीज़ूं ॿियूं जेके हलाए रहिया आहियूं उन में जेकॾहिं असां वटि तइलीम न हूंदी त असां दुनिया जे घटर में वञी किरूं था। असां दुनिया खे छॾे करे अॼु असां 24 कलाक टच मोबाइल हलाइण में पूरा आहियूं, छो त असां तइलीम न हुअण जे करे असां अॼु दुनिया जे ॿियनि ग़ैर चीज़ूं ॾिसण में मशगूल आहियूं। उन जे करे असांजे नौजवाननि खे हिन टीवी ज़रिए इहा अपील कंदुसि त ख़ुदा रा तव्हां दीनी ऐं दुनियावी जेके मसइला आहिनि जेके असांजे इस्लामी शरह में जीअं असां पंहिंजे पाण ख़ुदा वटि सरखुरू थी वञूं त हिन दुनिया में बि असां अलाह ऐं रसूल उन जे हबीब खे राज़ी करण जे लाइ असां इस्लामी तरीक़ा पाण में अपनायूं। असां टीवी ऐं उहे चीज़ूं ॾिसूं जंहिंमें असांजे आका जा फ़रमान आहिनि, जंहिंमें असांजे वालिदीन असांजे माउ पीउ जो एतिराम अदब करणो, असांखे पंहिंजे बचनि खे दीनी तालीम ॾियणी, उन सां गॾु असांजे पाड़े जा हक़ ऐं हुक़ूक़ उन्हनि जे बारे में असां ॼाण रखी करे असां पंहिंजी ज़िंदगी ऐं आख़िरत संवारे सघूं था। ईअं चई तमामु साईं सैफुल्ला साहिब जिन जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जिन हिन मूंखे नेक मौक़े ते हिन अज़ीम असांजे प्रोग्राम में तव्हां पंहिंजे टीवी तां मूंखे नशिर करे मूं ग़रीब जे हिमत अफ़ज़ाई कई आहे। इन लाइ संदनि दुआ घुरंदुसि। इंशाअल्लाह सिंध शान टीवी ते वरी ॿिए चकर बि ईंदो रहंदुसि। इंशाअल्लाह इहो असांजो साथ सलामत रहंदो हिन नेक कम में, हिन जीअं पाकिस्तान